नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी आहे। पीर वसण का खबर ॾींदा। पीर वसण में SDO अली भैरवा चयो आहे त असांजी पूरी टीम की कोशिश सां पानी पहुचायो वियो आहे। जेको पानी गुज़िरियल 22 सालनि खां बंदि हो। असां नामुमकिन खे मुमकिन बणाए बि अली भैरवा जी पुछड़ी खे पानी ॾींदासीं। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु मौजूदु आहे पीर वसण मां अवामी न्यूज़ रिपोर्टर आशिक हुसैन मंगरियो। जी आशिक हुसैन, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाही कजो। इन वक़्तु असां अली भैरवा जी पुछड़ी में पहुता आहियूं, जेकी आख़िरी तेल हले पई थी, आख़िरी वाटर हले पियो थो। उन महिल पाणी उन में पहुतो आहे। हितां जे आबादगारनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयो। इरिगेशन वारनि महिनत करे पाणी पुॼायो आहे असां वटि, पर असां हिनखे चऊं था त मुसलसिल पाणी हलायो। मथे जेके रोटेशन कयो था, इन्हनि खे वाटरनि खे फिरे माण्हू शाखुनि खे ठाहियो त मुसलसिल हलंदो पाणी, न त हे ॿ चारि ॾियारा हलंदो, 2-4 ॾींहंनि खां पोइ ही ख़तमु थी वेंदो पाणी। वरी तव्हांजी महिरबानी। भाऊ हबीबुल्ला असांजो पुछड़ी जो खातेदार आहे, ज़मींदार आहे। हिनखे का बि उमेद कोन हुई त को ईअं थींदो, पर अलाह मुंहिंजो मालिक आहे, हिमत सां ऐं महिनत सां सभु कुझु आहे। असां सभु वाटर पस पंहिंजा मथे कंट्रोल करे ठाहे ऐं सेटअप करे पाणी असां रिस्टोर कयोसीं। जंहिं मज़ा ही पुर उमीद थियो ऐं इनशाला पुर उमीद रहंदो। ऐं शिराज साहब वारनि जी ही तक आहे, हिन जा पाणी हिन जो हिते कोन हुयो, 4-5-6 वाटर कोर्स जेके हिते कोन हुयो। बाक़ी साजिद साहब जो मथे तक आहे, उन सभु वाटर खे पाणी जेको रहियलु उहो कंप्लीट हुया। ही रहियो आहे, हिनखे बि असां पाणी रिस्टोर कयो आहे। इनशाला असां हिनखे रेगुलर कंदासीं। ऐं असां जेका बि दिली तमन्ना आहे, असां सॼी महिनत करे बमो मुंहिंजे स्टाफ जे छनो साहब आहे, दारोगो ऐं पंहिंजो जेको आहे सो ज़ाकिर सुमरो साहब आहे, प्लस असां बेलदार सभु हिमत वारा आहिनि, जन असां सां गॾिजी करे जाखोड़ करे सॼी महिनत करे असांजो सिस्टम जेको आहे सो रेगुलाइज़ कयो आहे। ही मुसलसल 25 खां 27 साल पीर वसण माइनर जी तेल आहे, जिते अॼु बीठा आहियूं असां। इहा मुकमिल बंदि हुई। पसगिर जूं ज़मीनूं तव्हांखे पाण ॿुधाईंदियूं हिते जेको आहे सो छा हुयो। सो अॼु आफ़रीन आहे इरिगेशन जे अमलदारनि खे, जिन वॾी जदोजहद करे 15 ॾींहंनि खां पोइ जेके झक हुया वाटर माना सॼो जेको आहे अलीबर माना जेको चौक थियलु हुयो, उनखे खोले अॼु हिते पाणी पहुचायो अथनि। हिन वक़्तु तव्हां जेको आहे सो SDO इरिगेशन जो बि मौक़ो ॿुधो ऐं सर्वेयर इरिगेशन जो बि मौक़ो ॿुधो ऐं हितां जे ज़मींदारनि जो बि तव्हां मौक़ो ॿुधो। हिननि जो चवणु आहे त असां इनशाला पुछड़ी में पाणी ज़रूरु पहुचाईंदासीं। इनशाला मुस्तक़िल ताईं इहो पाणी हलंदो रहंदो। कैमरामैन सलीम डेपर सां गॾु आशिक मंगरियो, अवामी न्यूज़ पीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।